ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु, मुंहिंजी आत्मा जो पीउ निराकार परमात्मा। हाणे मां आत्मा पंहिंजो बुद्धि जो योग हिन देहदारी दुनिया खां कढी निराकारी दुनिया में थी लॻे, निराकार बाप में। ऐं बाबा जा मां हाणे महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, ॾिसो भक्ति मार्ग में कृष्ण के गोरो भी पूजदा आहिनि त कारो भी पूजदा आहिनि। हाणे कृष्ण गोरे खां कारो कीअं थियो, इहा ॻाल्हि केरु सम्झाए? काथे त कृष्ण गोरे खे था पूजनि, काथे उहो ई कृष्ण कारो छो? हिन जे लाइ बाबा चए थो कि कृष्ण सतयुग में जॾहिं जन्म वरितई त हुन समय उहो गोरो हुयो, अर्थात हुनजी आत्मा सतो प्रधान हुई, हुनजी आत्मा संपूर्ण निर्विकारी। ऐं हुनजो जेको शरीर हुयो उहो बि योग बल सां पैदा थियल। त आत्मा और शरीर ॿई पावन हुया न सतयुग में। त कृष्ण खे जेको गोरो पूजदा आहिनि न, उहो हुनजो सतयुग जो यादगार आहे कि जॾहिं कृष्ण जी आत्मा सतयुग में हुई त हुते उहा हुनजी आत्मा और शरीर ॿई शुद्ध पवित्र हुया। हुनजी आत्मा सतो प्रधान हुई ऐं शरीर भी सतो प्रधान शरीर तत्वनि जो पैदा थियल हुयो। ऐं हुन माता जे गर्भ मां पैदा थियो हुयो। उहो गर्भ भी महल हुयो। माता जे गर्भ खां ई जनम वरितई कृष्ण। कृष्ण जी पालना हुनजे माता पिता सोने ऐं हीरनि जे महलनि में कई हुई ऐं उनखे सभु प्रकार जी सुविधा हुयूं। उन समय ॿार जॾहिं पैदा थींदा हुया त रोई करे न पैदा थींदा हुया, खिली करे पैदा थींदा हुया। जॾहिं कृष्ण जन्म वरितई त हुन कमरे में रोशनी रोशनी थी वई। एतिरो सतो प्रधान। ऐं जॾहिं खां हिन सृष्टि जो चक्कर शुरू थियो 5000 साल जो, तॾहिं खां कृष्ण जंहिं समय कृष्ण जन्म वरितई तॾहिं खां इहे 5000 साल जो चक्कर हुन सेकेंड खां शुरू थियो ऐं हुन सेकेंड खां ई सतयुग जी शुरूआत थी। कृष्ण जी आत्मा पूरा 5000 साल हिन सृष्टि ते पार पुॼी। त हुनजो पहिरियों जेको जन्म हुयो, हुनजी आत्मा और शरीर ॿई सतो प्रधान हुया, शुद्ध पवित्र हुया। इन करे कृष्ण खे गोरो पूजदा आहियूं। कृष्ण जॾहिं वॾो थियो त हुन शिक्षा भी उते सतयुग में हुन शिक्षाएं भी वरितई। महाराजनि जे स्कूलनि में वेंदो हुयो पढ़ाई करणु। हुते पढ़ाई भी खेल खेल में थींदी। बसि हिकु राजधानी हलाइण जी शिक्षा, लैंग्वेज आदि, भाषा कीअं ॻाल्हाईंदासीं, कहिड़ी ॻाल्हाईंदासीं, इहा शिक्षा त वठणी पवंदी आहे न। बाक़ी जेका असां चित्र ठाहिण, गाना ॻाइण, डांस आदि करणु, हुते इहे सभु पढ़ाई हुई। खेल खेल में असां सभु पढ़ाई उते सभु कृष्ण जी दुनिया में सभु खेल खेल में पढ़ाई पढ़ंदा हुया। हितां जहिड़ी पढ़ाई न हुई। हितां जहिड़ी जेकी एॾी भोजन वारी पढ़ाई आहे, कहिड़ी सम्झ बि न आहे। बसि पढ़नि था, छा था पढ़नि उहो सम्झ बि न आहे। त हुते सम्झ जे अनुसार पढ़ाई हुई। कृष्ण जॾहिं सतयुग में हुयो त सोने ऐं हीरनि जो महल हुयो हुननि जो। ऐं उहो कोई गांव में हेॾे होॾे न वेंदो हुयो खेॾणु, पंहिंजे महलनि में ई उहो खेॾंदो हुयो। हुनजा महल ई एॾा वॾा हुया, महलनि में ई एॾी सुविधाऊं हुयूं त उते ई खेॾंदो हुयो। ऐं हुनजो उथणी वेहणी वॾे वॾे घराने, सूर्यवंशी घरानो जेको वॾो घरानो हूंदो आहे राजा ई परिवार जो, उन परिवार में कृष्ण पंहिंजो जनम बिताई। उन्हनि सां ई खेॾंदो हुयो। हीअं कोई गांव आदि में, कोई सड़क आदि ते वेही करे न खेॾंदो हुयो सभिनि जे घर आदि वञी करे। बाबा चए थो कि उनजी दुनिया में सतो प्रधान प्रकृति हुई, मतलब प्रकृति भी शुद्ध हुई। हिते ॾिसो टीवी में अलाए छा छा ॾेखारींदा आहिनि न,
कृष्ण गांव में खेॾे थो, ईअं थो करे। बाबा चए थो उहो गांव आदि में थोड़ी खेॾंदो आहे, कोई गांव वारनि सां थोड़ी खेॾंदो। बाबा त चए थो की उहो त सतयुग जो पहिरियों प्रिंस हुयो, त महाराजा महारानी वटि जनम वरितईं, त हुनजी उथणी वेहणी, हुनजा दोस्त यार केरु हूंदा? वॾे घराने वारा हूंदा न। ऐं हुनजो त महल ई एॾो सुठो हूंदो, हुनजो ख़ुदि जा बगीचा आदि हूंदा, ख़ुदि जा सभु कुझु हूंदो। उन्हनि बगीचे में उहो सभिनि सां खेॾंदो। बाबा चए थो सतयुग में प्रकृति बि सतो प्रधान हूंदी आहे। सतो एॾी शुद्ध प्रकृति हूंदी आहे कि उते कॾहिं बीमारी आदि न थींदी, कॾहिं बारिश आदि ईअं न पवंदी। वृक्ष जा पत्ता झूलंदा आहिनि, हिलंदा आहिनि, भिन्न भिन्न प्रकार जी आवाजूं, जीअं अॼुकल्ह माण्हू अलॻि अलॻि म्यूज़िक आदि वॼाइनि था न, उते इहे वृक्ष जा पत्ता ईअं हिलंदा हवा में, त ईअं जीअं त गाना था वॼनि अलॻि अलॻि बीटी सां साज़ वॼाईंदा। पक्षियुनि जी ॿोली बि ॾाढी वैराइटी हूंदी। जीअं हिते माण्हू अलॻि अलॻि खिलौना वठी ईंदा आहिनि न खेॾण लाइ, हुते पक्षियूं ईअं चैतन्य खिलौने में कृष्ण हुननि सां खेॾंदो आहे। पंछी बि भिन्न भिन्न सुंदर सुंदर आवाज़ सां असां सां खेॾंदा आहिनि। छोजी हुते जीव जंतु जानवर आदि बि सुठो प्रधान हूंदा आहिनि न, उन्हनि खे बि असां खां ड्रिज न हूंदो आहे, असांखे बि उन्हनि खां डपु न थींदो आहे। बाबा चवनि था एतिरी सुंदर दुनिया में कृष्ण जो जनम थियो, हुनजी पालना एॾी सुठी हुई जॾहिं हुन पहिरियों सतयुग में जनम वरितो। बाबा चवनि था फल, उतां जा फल बि अहिड़ा वैराइटी रसना वारा हूंदा कि बसि उनखे थोरो सो दॿायो रस निकिरंदो। जीअं हिते नींबू खे थोरो दॿाईंदा आहियूं त खटाई जो रस निकिरंदो आहे न, त हुते मसाला आदि न हूंदा। हुते ईअं मिठे जे लाइ, खटे जे लाइ जेको बि टेस्ट खपे न, उन हिसाब जो फल हूंदो। बसि दॿायो ऐं असांखे ओड़ो रस टेस्ट मिलंदो। सभु कुझु नेचुरल हूंदो। हिते त सभु सुखायो ठाहियो ओड़ो चीज कंदा आहिनि। फल फूल जी सब्जी हूंदी हिते, जीअं पतन आदि जी सब्जी आहे न, इहे सभु सब्जियूं न हूंदियूं। हुते फल फूलनि जी सब्जियूं, नेचुरल रस वारा फल अलॻि अलॻि हूंदा, खाइण लाइ बि अलॻि त पीअण लाइ बि अलॻि। जीअं हिते नारियल जो पानी पीअंदा आहियूं न, त लेकिन हिते हुनखे तोड़णो पवंदो आहे, लेकिन हुते त ईअं हूंदा फल बि अहिड़ा, जेको बि टेस्ट खपे बसि खणो, थोरो सो दॿायो रस पियो। ऐं बाबा चए थो उतां जो पाणी त ॾाढो ई सुठो हूंदो आहे। जीअं सनानु आदि करण जो जेको पाणी हूंदो आहे उहो पहाड़नि तां ईंदो आहे। त पहाड़नि में त जड़ी बूटियूं हूंदियूं आहिनि न, त ख़ुशबूदार जड़ी बूटियुनि तां पाणी ईंदो आहे, त पाणी में बि नेचुरल ख़ुशबू हूंदी आहे। बाबा चए थो हिते त जीअं सेंट आदि हणंदा आहियूं न, हुते इहे इत्र जी बि ज़रूरत न हूंदी। नेचुरली कुदरती पाणी मथां ईंदो, त हुन में जड़ी बूटियुनि वारो पाणी ॾाढो सुंदर ऐं ख़ुशबूदार हूंदो। एतिरो शुद्ध पाणी हूंदो, जीअं त खीर आहे। हुते चईंदा आहिनि न खीर जी नदियूं वहंदियूं आहिनि, विष्णु खे ॾेखारींदा आहिनि खीर सागर। हू खीर सागर छो? छोजी बाबा चए थो जॾहिं कृष्ण, विष्णु अवतार लक्ष्मी नारायण, हुनजो बचपन कृष्ण, जॾहिं हुन दुनिया में जंहिंमें कृष्ण हूंदो, उते पाणी बि ईअं खीर मुआफ़िक साफ़ सुथरा हूंदा। ॾिसो एतिरी सुठी दुनिया में उते पढ़ाई लिखाई बि जो बि बोझो न आहे, प्रकृति बि एॾी सुठी आहे। हुते बाबा चए थो हुते जीअं हिते गाॾियूं खणी था घुमो न, त हुते महलनि में जे अंदरि ई विमाननि जी लाइन लॻल हूंदी। ॿारनि जे लाइ अलॻि हूंदो त फैमिली वग़ैरह जे लाइ अलॻि हूंदो। जंहिंखे जो विमान में जॾहिं त परिवार वञे थो त परिवार वारे विमाननि में, अकेलो वञे थो त ॿार बि अकेलो विमान खणी बटन दॿाई ऐं इहे उड़ियो। हुते एक्सीडेंट आदि जी बि उहो न डर न रहंदो, भई ॿार वञे थो एक्सीडेंट थिए, त हिते केॾा डप आहे न हर हिकु ॻाल्हि जा। त एतिरी सुंदर सतो प्रधान दुनिया परमात्मा स्थापना थो करे, ऐं हुनजो पहिरियों प्रिंस केरु आहे? कृष्ण। कृष्ण जॾहिं अकेलो हूंदो, मतिलबु जॾहिं कृष्ण ऐं राधे ॿई अलॻि अलॻि राजधानी जा हूंदा,
पोइ जॾहिं वॾा थींदा त जॾहिं राधे कृष्ण जो स्वयंवर थींदो तॾहिं उहो राजगद्दी ते वेंदा ऐं उन्हनि खे तॾहिं खां चईंदासीं लक्ष्मी नारायण जी राजधानी हाणे हले थी। पहिरियों त राधे कृष्ण अलॻि अलॻि राजधानी जा हूंदा न, लेकिन विक्रमा जी संवत कॾहिं खां शुरू थींदो जॾहिं लक्ष्मी नारायण राधे कृष्ण स्वयंवर कंदा, जॾहिं गद्दी ते वेंदा तॾहिं खां उन्हनि जो राज्य शुरू थींदो। त उन्हनि जे राज्य में सभु केरु हूंदा, सर्व गुणनि सां संपन्न, सभिनि जी आत्माएं शुद्ध पवित्र हूंदियूं, शरीर बि हिकदमि सतो प्रधान। जॾहिं कृष्ण जन्म वरितई न योग बल सां, तॾहिं खां सभी जेका बि हुते जन्म वठंदा आहिनि न सभु योग बल सां वठंदा आहिनि। त जॾहिं सभी वॾा थी विया, लक्ष्मी नारायण जी राजधानी गद्दी ते उहो वेठा, तॾहिं खां विक्रमा जी संवत शुरू थियो। तॾहिं खां घर घर में सोजड़ो थियो, घर घर सुख शांति पवित्र प्रवृत्ति मार्ग शुरू थियो। उन खां पहिरियों त उन्हनि जन्म वरितो त नंढा हुया न, तॾहिं खां उन्हनि जो पवित्र सभिनि घर वारा प्रजा दास दासी सभिनि जी आत्मा सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम अर्थात शुद्धता हुई, पवित्रता हुई। त लक्ष्मी नारायण जा महलनि में जेका अंदरि हीरा ऐं सोना हूंदा न लॻल हुनजी दीवारी में, उते लाइट आदि जी बि ईअं जीअं अलॻि अलॻि तारूं लॻायूं था लाइट आदि जी, उहो बि उनजी बि दरकार न हूंदी, छो जी सोना ऐं हीरा ख़ुदि में एॾा चमकदा। सुबुह सुबुह जो जॾहिं सूर्य जी रोशनी उन्हनि ते पईंदी त उहा चमकदा ईअं, त उनजे कारण पोइ लाइट आदि जी दरकार न हूंदी। राति जो बि सोना ऐं हीरा चमकदा आहिनि त महल ईअं चमकी वेंदो आहे। बाबा चए थो हुते प्रजा दास दासियुनि खे बि लक्ष्मी नारायण पंहिंजे ॿारनि जीअं रखंदो, पूरी राजधानी खे। हुते धंधो आदि बि लेन देन जो हूंदो, कमाई जी लालच धोखाबाजी भ्रष्टाचार आदि न हूंदो। सभु प्रकार जो सुख, प्रकृति जो त तत्वनि जो, फूल फ्रूट जो, पाणी जो, महलनि में जीअं त रोशनी हीरनि ऐं सोने सां रोशनी चमकती। बाबा चए थो हुते सभिनि जी आयु 150 साल हूंदी। कोई बि पंहिंजो शरीर छॾंदो त स्वयं जी इच्छा सां, ऐं जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त हुनजे शरीर खे बि जलाईंदा बि न आहिनि। हिकु लाइट जे उन सां हिकु लाइट जो जॻह हूंदी आहे, उते डेड बॉडी खे फिटी करो रखो ऐं उहो सभु लाइट सां ई जली वेंदी आहे हिकदमि। त जीअं अगरि आग सां जलायूं त धुओं निकिरंदो न, लेकिन उते डेड बॉडी खे जलाइण लाइ बि इलेक्ट्रिक सिस्टम हूंदो। हर प्रकार जो सुख, हर प्रकार जी सुविधा। लक्ष्मी नारायण पूरा 1250 वर्ष हिकु युग में राज्य कई, सतयुग में। लेकिन उन्हनि जी 8 गद्दियूं हुई। जे पहिरियों लक्ष्मी नारायण हूंदो हुनजी 150 वर्ष आयु हूंदी, पोइ हुनजे ॿियो बेटो वेटो हूंदो, पोइ टियों चोथों, ईअं पूरा 8 गद्दियूं हुननि जी राज्य कई लक्ष्मी उन्हनि सतयुग में। त लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी चईंदासीं भई हिन सूर्यवंशी घराने सतयुग में राज्य कई ऐं हिननि जे राज्य में सभी सुख शांति सां रहिया, सभिनि जा घर आदि सोने ऐं हीरे जा। पोइ उहे त्रेता युग में पोइ हुननि ई जेको 8 नंबर वारो लक्ष्मी नारायण हुयो, हुन त्रेता युग में राम सीता खे ख़ुशी ख़ुशी सां राज्य ॾिनई कि हाणे तव्हां इहे राज्य तव्हां संभालो दुनिया खे। पोइ बाबा चए थो कृष्ण जी आत्मा जो जॾहिं जन्म वरितई तॾहिं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। पोइ धीरे धीरे हुन 8 जन्म वरितई, पोइ त्रेता युग में 12 जन्म वरितई। ईअं ईअं हुनजी आत्मा जी शक्तियूं कलायूं गुण धीरे धीरे ख़तम थींदा विया। लेकिन कृष्ण जी आत्मा जॾहिं द्वापर युग में आई त उहो ई कृष्ण जी आत्मा कंहिंजे वश अची वई, विकारनि जे वश। त पहिरियों त कृष्ण खे गोरो छो पूॼायूं, छो जो हुनजी आत्मा निर्विकारी हुई, 2 युग ताईं विकारनि सां मुक्त हुई। द्वापर युग खां हुन जी आत्मा
विकारनि सां कर्म करण लॻी। छो जी आत्मा ई पुनर्जन्म वठंदी आहे न। हाणे आत्मा पुनर्जन्म वठी आई 8 सतयुग में, 12 त्रेता में, त हुनखे यादि थोरी हुयो कि मां पहिरें जन्म में छा हुयमि, हिन दुनिया जो महाराज कुमार हुयमि। लेकिन द्वापर युग में उहो विकारनि जे वश थी करे पोइ हुनजी आत्मा जी शक्तियूं गुण जल्दी जल्दी ख़तम थींदा हुया। भई द्वापर युग में हुन 21 जन्म वरितई, लेकिन 21 जन्मनि में हुनजी आयु हुन 100 वर्ष हुनजी आयु हुई जॾहिं वो शरीर वठे पोइ। छो जी विकारनि जे वश थी वई तो शक्तियूं गुण ख़तम थी विया न। भले उहो भॻवान खे यादि त करे बि, कृष्ण जी आत्मा ई पहिरियों पहिरियों शिव खे यादि कई। शिव खे यादि कंदी कि हाणे मूंखे वापसि खां उहो ई सुख शांति ॾे। लेकिन आत्मा खे स्मृति न हुई न कहिड़ी सुख शांति मूंखे कीअं मिलियो हुयो। त बाबा चवनि था हीअं पोइ जॾहिं कृष्ण जी आत्मा कलयुग में आई तो द्वापर युग में वो विकारनि जे वश थी करे भॻवान खे पहिरियों लिंग जे रूप में पूॼयईं, पोइ देवी देवताउनि जी मूर्ति जे रूप में पूॼयईं। पोइ कलयुग में वो एतिरी दुखी थी वई, हुनजी आत्मा में एतिरी शक्तियूं घटि थींदी वियूं कि पहिरियों त वरी बि लिंग जी पूॼा कंदी हुई, मूर्ति जी पूॼा कंदी हुई। पोइ त तत्वनि जी अलॻि अलॻि शक्तियुनि जी पूॼा आदि करण लॻी हुई। सिधी दुखी थी वई न। आत्मा जो विश्व जो राजकुमार हुयो, वो पुनर्जन्म वठी वठी करे उनजी आत्मा एॾी विकारी थी वई, पाप कर्म। जी द्वापर कलयुग में त विकार ई हुया न, पाप ई थींदा हुया। त बाबा चई तो ईअं कलयुग में ईंदे ईंदे कृष्ण जी आत्मा कारी थी वई त हुनजो शरीर बि द्वापर युग खां त विकारी सिस्टम शुरू थी वियो। त हुनखे जेको बि शरीर मिले पियो न कृष्ण जी आत्मा खे, वो विकारी वारो शरीर पियो मिले। त माण्हू त कृष्ण खे सतयुग वारो कृष्ण खे यादि कंदा हुया। भई सतयुग में हुनजी आत्मा बि ऐं शरीर बि गोरो हुयो। लेकिन द्वापर कलयुग में ईंदे ईंदे हुनजी आत्मा शरीर कारी थी वई न, विकारी थी वई। त हिन करे कृष्ण के कारे रूप में भी पूजदा आहिनि। लेकिन माण्हुनि खे इहो पतो न आहे कि कृष्ण जी आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे 84 जन्म हाणे पूरा कया अथई ऐं उहो 84 जन्म में हाणे पहुती आहे अची करे। हाणे हुनखे वरी खां सतयुग में पाठ वॼाइणो अथसि। त हाणे उहो ई कृष्ण जी कारी आत्मा, विकारी आत्मा कंहिंखे यादि थी करे? परमात्मा खे। परमात्मा हुन ई कृष्ण जी कारी वारी आत्मा वारे शरीर में आयो अथई। भई हाणे कलयुग में हुनखे सतयुग वारो शरीर थोरी मिलंदो, आहे त उहो ई आत्मा, लेकिन ख़ुदि खे भुलिजी आहे, विकारी थी आहे। त हुनजो शरीर बि हाणे हुनजे माता पिता विकारी ॾिनो अथई। त उनजे शरीर में ई परमात्मा प्रवेश कंदो ऐं सचो सचो गीता ज्ञान ॿुधाईंदो। बाबा चए थो छो जी कृष्ण जी आत्मा ई ॾाढी सतयुग द्वापर युग खां मूंखे सॾु पई करे ऐं हुनखे ई सतयुग में पहिरें नंबर जो पाठ वॼाइणो अथसि। त मां हुनजे शरीर में ई अची करे सचो सचो गीता ज्ञान थो ॾियां। बाबा चए थो ॾिस गीता में लिखियलु आहे न, मां साधारण बूढ़े तन में ईंदो आहे, पर लिखाईंदा आहिनि कृष्ण जो रूप। ओॾा लिखियलु आहे मां साधारण बूढ़े तन में ईंदो आहे। त कहिड़े बूढ़े तन में ईंदो आहे? जंहिंमें कृष्ण जी कारी आत्मा हूंदी। त कृष्ण खे कारो छो था पूजनि माण्हू? छो जी जेको कारो वारो रूप आहे न, उहो हुनजो कलयुग वारो रूप अथसि, द्वापर कलयुग वारो रूप अथसि। हिकु थींदो आहे थोरो सो सांवरो, अॼुकल्ह त बिल्कुलु ई कारी मूर्ति, त उहो थी वियो कलयुग जे अंत में जॾहिं कृष्ण जी आत्मा बिल्कुलु ई विकारी थी वेंदी आहे। उहो विकारी आत्मा जो कारो रूप ठाहे करे पूॼनि था। लेकिन मनुष्यनि खे पतो थोरी आहे कि असां हिन कारे खे बि छो था पूजूं। बसि चवनि था सांप ॾसे, लेकिन कहिड़े सांप ॾसे? हुनखे विकार रूपी सांप कृष्ण जी आत्मा खे ॾसे वेठा आहिनि। हाणे अहिड़ा विकार रूपी आत्माउनि खे कीअं मुक्त थिए उहा आत्मा? उहो त ख़ुदि त विकारी थियण जे कारण कारो थियो आहे, लेकिन हुन सां गॾु पूरी राजधानी ऐं जेका बि माण्हू हुनखे पूजनि था त उहो बि सोचनि था न भई कृष्ण खे विकार वारा सांप ॾसे त असांखे छो न? असां बि विकार वारा सिस्टम, असां पंहिंजी प्रवृत्ति था हलायूं।
लेकिन इहो बि त सम्झो, पहिरियों त वो गोरो हुयो न। असां त ॻाईंदा आहियूं न, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी। त उनखे कंहिं निर्विकारी ठाहियो हूंदो त परमात्मा हाणे उन ई कारी कृष्ण जी आत्मा जे शरीर में आयो आहे। त हिन जन्म में त उनखे साधारण शरीर ई मिलंदो न। त बाबा जी तो उन ई साधारण तन में मां उनजे शरीर में अची करे हाणे उनखे ऐं उनजी पूरी राजधानी खे सचो सचो गीता ज्ञान थो ॿुधायां, राजयोग जी शिक्षा थो ॾियां, जंहिंसां असांजा सभु विकार आदि असां मुक्त थी वेंदासीं, सभु निर्विकारी थी वेंदासीं, सर्व गुणनि सां संपन्न 16 कलाउनि सां संपन्न संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम थी वेंदासीं। छो जी कलयुग खां पोइ हाणे सत्युग अचिणो आहे न। त बाबा चवनि था कि हाणे सत्युग में वापसि खां कृष्ण जी आत्मा गोरी हूंदी, कृष्ण जो शरीर गोरो हूंदो। इन करे कृष्ण खे श्याम और सुंदर चईंदा। छो जी कृष्ण जी आत्मा ही सत्युग में गोरी हुई और उनजी पूरी राजधानी भी पूरे ही संपूर्ण निर्विकारी हुया। उहो ही आत्मा 84 पूरा 84 जन्म पूरा 5000 साल हिन सृष्टि ते कृष्ण जी आत्मा ही पाठ कजाए थी ऐं हुनजे अंतिम जन्म में हुनजी आत्मा कारी। त पहिरें जन्म ऐं अंतिम जन्म जो यादगार कृष्ण के कारो ऐं गोरो पूछते। त हाणे उहो ई कारो गोरो कीअं थो थिए? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हुन निराकार परमात्मा खे यादि करे उहो ई आत्मा गोरी थी थिए। त बाबा चए थो ये आत्मा जो पाठ में असांखे ॾाढो सुठी रीति पक्को करणो, छो जी आत्मा जे मथां असांजो ध्यानु हूंदो न। ॾिसो आत्मा ई गोरी आत्मा ई कारी जे कारण शरीर बि अहिड़ो ॾेखारींदी। त आत्मा जीअं हूंदी उन अनुसार ई हुनजो शरीर हूंदो। अॼुकल्ह बस कंहिंजा शरीर त गोरा गोरा आहिनि, लेकिन चईंदा आहिनि हिनजी आत्मा अंदरि कारी अथसि, अर्थात बुरी सोच बुरो करणु आदि। त असांजी आत्मा छो कारी थी आहे? विकारनि जी वस्तु अथसि। हाणे हुन ई आत्मा खे निर्विकारी ठाहिण लाइ परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। छो जी कृष्ण सां गॾु हुनजी राजधानी बि त हूंदी न, कि कृष्ण हाणे यादि थो करे परमात्मा खे, असांखे बि यादि करणो, छो जी असां बि त कृष्ण खे यादि कंदा आहियूं न। असां बि हुन सां गॾु हुनजी राजधानी में हुयासीं, तॾहिं त असां हुन सुखनि खे यादि कंदा आहियूं, हुनजो जन्म ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, हुनजी पूजा कंदा आहियूं, हुनखे माखन आदि खाराईंदा आहियूं। बाबा चए थो इहे जेकी दुनिया में माण्हू ॻाल्हियूं चईंदा आहिनि न, कृष्ण माखन चुराई, ही कपिड़ा चुराई, गोपियुनि खां ईअं कंस खे मारी, इहे सभु द्वापर कलयुग जी ॻाल्हियूं लिखियलु आहिनि। असल में जॾहिं कृष्ण सत्युग में हुयो हुन समय त असां चईंदा ई आहियूं न, संपूर्ण निर्विकारी अहिंसक चईंदा आहियूं न पाण हुनखे। त हुन जन्म में हुन कोई हिंसा न कई, लेकिन द्वापर कलयुग में जॾहिं आई कृष्ण जी आत्मा त हुन विकार बुराई ऐं दुनिया जे हिसाब सां जेका बि अॼुकल्ह कम थींदा आहिनि उहो हुनजी आत्मा बि कई। पाप कर्म त हुन बि दुनिया में रहंदा आहिनि। अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि दुनिया में रहणो आहे त इहो करणु ज़रूरी आहे, इहो करणु, भल मन नथो मञे लेकिन करिणो पवंदो। ईअं ई कृष्ण जी आत्मा बि इन दुनिया में हुई त कुझु अहिड़ो नटखटपनो कयो हुनई। त बाबा चवनि था लेकिन असली जॾहिं कृष्ण जे रूप में सत्युग में हुयो न, उन समय उहो ॾाढो सुठो हुयो। आत्मा उन उते ॿार ॾाढो सुठो हुयो, हुनजो जीवन उहो बि सुठो हुयो। हुनजी दुनिया में सभी मनुष्य आत्मा ॾाढी सुठी हुई। ईअं नटखटपना शैतानी जीअं ॾेखारींदा आहिनि टीवी में, कृष्ण ईअं कंदो हुयो, ईअं कंदो। पहिरें जन्म में हुन कुझु न कई, सत्युग त्रेता में हुन अहिड़ा कोई कर्म न कई, न ई हुनजी दुनिया में अहिड़ो कुझु हूंदो हुयो, न ई हुनजी दुनिया में कंस हुयो या अहिड़ा कोई माण्हू हुया जंहिंसां हुनखे तकलीफ़ थिए। इहे सभु द्वापर कलयुग जी ॻाल्हियूं। हाणे असांखे बि जे कृष्ण परमात्मा खे यादि करे कृष्ण जी आत्मा वापसि सां गोरी थिए थी, त असांखे बि परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजी आत्मा खे गोरो ठाहिणु। गोरो अर्थात
सर्व गुणन से संपन्न, 16 कलाएं से संपन्न, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। छा मीठे मीठे सुखी लदी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पण सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा चवनि था अॼु जो वरदान आहे साक्षी थी करे परमात्मा सां गॾु पाठ वॼाइण वारा सदा ख़ुशि नसीब थिया। बाबा चवनि था हिन दुनिया में जॾहिं बि तव्हां पाठ वॼायो था त पहिरियों त ईअं हूंदो न, कोई कुझु कंदो हुयो त असां फटाफट सां हुनखे शिक्षा ॾियणु लॻी वेंदासीं, तूं हीअं न कर हीअं न कर। लेकिन हाणे जो समय छा थियो आहे, कंहिंखे मुख सां शिक्षा ॾियूं त उन्हनि खे सुठी न लॻंदी आहे। बाबा चवनि था कि हिन दुनिया में रहंदे हुए पाण खे साक्षी अवस्था धारण करणु। साक्षी अवस्था अर्थात सभु कुझु ॾिसो बि था, ॿुधो बि था, लेकिन परमात्मा सां गॾु ॾिसो, परमात्मा सां गॾु ॿुधो। जेकी कम जी ॻाल्हि हूंदी उहो ई बाबा असांखे ॿुधण लाइ चईंदो, जेकी कम जी ॻाल्हि हूंदी उहो ई ॾिसण लाइ चईंदो। जॾहिं असां साक्षी थी करे हर हिकु ॻाल्हि ॾिसंदासीं, ॿुधंदासीं, मन में वीचार अचनि था, उनखे बि साक्षी थी करे ॾिसो कहिड़ा कहिड़ा वीचार मन में था अचनि, त असांखे कहिड़ी बि ॻाल्हि जो प्रभाव न थींदो। कई बार असां अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं त मन में वेही रहंदी आहे न, ऐं कंहिंखे असां इहे सम्झाए ॾींदा आहियूं त माण्हू उल्टा सोचंदा आहिनि कि इहे छो थो असांजी ॻाल्हि जे विच में अचे। त असां साक्षी थी करे बाबा सां गॾु सभु कुझु ॾिसंदासीं, ॿुधंदासीं त बाबा असांखे कहिड़ी ॻाल्हि में छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, उहो सम्झानी हुन समय ॾेई छॾियो, ऐं असां फालतू ॻाल्हियुनि में वञण सां बची वेंदासीं। स्लोगन आहे सदा ख़ुशि रहणो अथव त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो, हुनजी छत्र छाया में रहो। छो जी इन समय दुनिया में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थी थियनि, भले असां सां नथी थियनि लेकिन दुनिया में त थिए थी न। कॾहिं असां अकेले हुनखे कोई ॻाल्हि ॿुधंदासीं, कंदासीं, मन में वेही रहंदी त ख़ुशी ग़ाइब थी वेंदी आहे न। कंहिंजे ॿिए जो दुख ॾिसी बि ख़ुशी ग़ाइब थी वेंदी आहे, लेकिन असां हुनजे दुख खे घटि करे ई नथो सघूं त ख़ुशी दुखी छो थियूं। दुख वठण बि ग़लति ॻाल्हि आहे न। त परमात्मा जे संग में असां रहंदासीं, हुनजी छत्र छाया में रहंदासीं त असां ॿियनि जो दुख बि दूरि करे सघंदा आहियूं। छो जो कोई बि ॻाल्हि ईंदी त असां कंहिंखे चईंदासीं, तुरंत बाबा खे चईंदासीं, त हुनजो बि दुख दूरि ऐं असां बि सदा ख़ुशि रहंदासीं।